सिंध अंदर अटो वठण ग़रीबनि लाइ इम्तिहान बणिजी वियो। सिंध अंदर अटो 80 रुपया किलो मिलण लॻो। सिंध हुकूमत ख़ामोश तमाशाई बणियल। सिंध अंदर हथरादू अटे जे अघ सबबि ग़रीब ऐं मज़दूर तबिको शदीद परेशान। हैदराबाद में अटो 80 रुपयनि खां 90 रुपया किलो ताईं दुकानदार विकिरो करण लॻा। हैदराबाद ज़िले इंतज़ामिया ऐं DC हैदराबाद हथरादू महांगाई रोकण लाइ के बि क़दम न खयां। DC हैदराबाद ऑफिस खां ॿाहिरि निकिरण लाइ तयार नाहे। हैदराबाद शहर में कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद में अटो हथरादू अघ ते विकिरो थियण सबबि पोरियत तबिको सख़्तु परेशान। सिंध हुकूमत वज़ीर आला सिंध ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी खां शहरियनि मुतालबो कयो आहे त ॿियनि सूबनि में अटो 1600 रुपया मण विकिरो थी रहियो आहे, पर सिंध अंदर ॿीणो अघ 3200 रुपयनि खां मथे विकिरो थी रहियो आहे, जेका सिंध जी अवाम सां ज़्यादती आहे। PP जो नारो अटो लटो ऐं अझो आहे, पर सिंध अंदर ग़रीबनि खे अटो बि मिलणु मुश्किल बणिजी वियो आहे।